ही टैक्सी तौर मोटरसाइकिल हलाईंदड़ वो अज़ीम कलाकार है जेको जॾहिं राग ॻाईंदो आहे त जहिड़ो थर जो बाबियो सॾजंदड़ रागी सादिक फ़क़ीर को ॻाए रहियो आहे। सरकारी सतह ते हिन जी पज़ीराई न थियण करे ही सुरीलो शाइर ऐं अलबेलो रागी हींअर हिणाई वारी हाल में हयाती गुज़ारे रहियो आहे। ओ खां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तो खां थींदे धार पानी आते जन लीका हुआ म्या पानी आते जन लीका हुआ म्या तुझा कौल करार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यावलार करे तो खां थींदे धार गल गिराटी पाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे सभु रुठल आहिनि असां खां सभु रुठल आहिनि असां खां सभु रुठल कंहिंखे पटको लाहिजे परचाइजे कंहिंखे पटको लाहिजे परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे वतन आहे असांखे रूह ते पातल असां लाइ सिंध वतन आहे असांखे रूह ते पातल असां लाइ जण बदन आहे इहा ई आज़मी मुंहिंजी इहो मुंहिंजो गगन आहे असां लाइ सिंध वतन आहे असां लाइ सिंध वतन आहे ओ सिंध ॾिठी मूं तारे ताईं सिंध ॾिठी मूं तारे ताईं खंजर खां यक तारे ताईं खंजर खां यक तारे तां नोस बरने था भूंगर जी वॾ कुंवर न्याणी रूपा जाफा नोस बरने था भूंगर जी वॾ कुंवर न्याणी बानिन सां गॾु टक ॾिए थी धरती हिकिड़ो ख्वाब ॾिसे थी धरती हिकिड़ो ख्वाब ॾिसे थी वफ़ा जावरी आहे ऐं नालो जेको माइटनि छठीअ जो अली ॾिनो रखियो ऐं शुरू खां वठी जॾहिं स्कूल वारो ज़मानो हो त स्कूल में निसाबी किताब जेके पढ़ंदा हुआसीं त उन्हनि में ॿारहं बैत लिखियल हूंदा हुआ त उन्हनि बैतनि खे असां वरी स्कूल में ॿारहं तरनम सां पढ़ंदा हुआसीं त पोइ तरनम सां पढ़ण सां हिकिड़ो ॾाढो सुहिणो अंदाज़ थी बीहंदो ॾाढो प्यारो अंदाज़ थी बीहंदो त पोइ उहे ॻायल जेके मुंहिंजा तरनम में जेके गीत हूंदा हुआ से उस्तादनि खे ॾाढा पसंदि ईंदा हुआ ऐं पोइ वरी फारिग जो टाइम हूंदो ख़ाली पीरियड हूंदो त उन में वरी उस्ताद मूंखां कलाम पुछंदा हुआ मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा ॻायल कलाम आउं ॻाईंदो हुउसि उन दौर में लिखण जी जेका इब्तिदा शाइरीअ जी सा 1994-95 खां मूं कई सो उन दौर खां मूं लिखणु शुरू कयो छो त मूं हिकिड़े अहिड़े मुआशिरे में जनमु वरितो जिते ईअं सम्झो त को शऊरी तौर ते को सम्झाइण वारो सेखारण वारो माण्हू कोन हो पोइ पंहिंजे शेरनि जी जेका शुरूआत कची फिकी मूं मुख़्तलिफ़ रिसालनि मां अख़बारनि मां कई उन खां पोइ बाक़ाइदगी सां जेका शाइरी जी मैच्योर थियण जी जेका उमिरि चइजे थी सा 2000 खां मूं शुरू कई 2000 खां वेंदे 2009 ताईं जेको कुझु मूं लिखियो उनखे किताबी सूरत में नेण नीरा कंवल जे नाले सां अमृता पब्लिकेशन पारां छपायो वियो सो बि मुंहिंजे दोस्तनि जे सहकार सां उहो गॾियल मुंहिंजो किताबु छपियो ऐं
मुंहिंजा अञा बि 3 किताबनि जेतिरो मवादु अञा मौजूदु आहे, अणछपियल आहे, जेको अञा ताईं छपाए न आहियां सघियो। इन जो कारण गुरबत आहे। इन गुरबत जे करे आउं पंहिंजा किताब छपाए नथो सघां। ऐं शाइरीअ सां गॾु वरी ॻाइण जो बि शौक़ु मूंखे नंढे हूंदे खां हुयो। पोइ मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में दोस्तनि सां गॾु वेहंदे को गीत गुनगुनाईंदो हुउसि त दोस्तनि खे ॾाढो पसंदि ईंदो हो। पोइ उन्हनि चयो त छो न तव्हांखे असां अॻिते मौसीक़ी तरफ़ आणियूं। पोइ उन्हनि दोस्तनि जे सहकार सां थोरो घणो अॻिते अचणु शुरू थियो आहियां। त अलाह जी महिरबानी उहे गीत मुंहिंजा अॼु बि पूरी सिंध में मक़बूल थिया आहिनि ऐं मुंहिंजे आवाज़ खे लाइक कयो वञे थो, पसंदि कयो वञे थो। पर अॻिते अचण जे लाइ जीअं सपोर्ट हिकिड़ी खपे थी, दोस्तनि जो हिकिड़ो सहकार खपे थो, उन हिसाब सां आउं अञा मुंहिंजी पज़ीराई एतिरी न आहे थी सघी। छो त ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी जेकॾहिं सपोर्ट थिए, पज़ीराई थिए त थी सघे थो त मुंहिंजे ख़्याल में त मूंखे उहा मोट मिली वञे जेका मूंखे मिलणु खपे। सो उन खां अलावा मुंहिंजो जेको गुज़ारो आहे, घर जो जेको कारोबार जेको हले थो, सो टैक्सी मोटर साइकिल हलाए उन में जेको सो घर जी चुल्हि ॿरे थी। ऐं हवाई रोज़ी आहे, कॾहिं लॻे थी कॾहिं कोन थी लॻे। ईअं थिए थो त कॾहिं कॾहिं फाका कशी बि कटणी थी पवे। सो अयाज़ जूं सिटूं मूंखे यादि वरी वरी अचनि थियूं त सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा, ड्रव बिना ढोला साञा न आहे सूंहं जी। जावरी जेको शाइर बि आहे, पर अफ़सोस कजे दुनिया में जेको आहिनि अहिड़े राॻियुनि खे, शाइरनि खे, उन्हनि खे तरबियत ॾिनी वञे थी, वधीक उन्हनि खे जेको आहे हथु वठाई ॾिनी वञे थी। पर हिते अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त अहिड़नि शख़्सनि जी मालिकी नथी कई वञे। सो असां इहो ई मुतालबो कंदासीं ज़िले इंतिज़ामिया खां, डिप्टी कमिश्नर सांगड़ खां ऐं साईं सरदार शाह खां त जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे हथु वठाई ॾिनी वञे, उन्हनि खे जेको आहे वधीक प्रोमोट कयो वञे। ऐं उन्हनि जे हवाले सां जेकी ॻाल्हि कई मूंखे त पाण यकीन करो लुटक अची आहे त हीउ एतिरो बहितरीनु शाइर जेको वाका कशी ते ज़िंदगी गुज़ारे पियो ऐं जेको मक़सदु पंहिंजो माना हिकिड़ो टैक्सी मोटरसाइकिल हलाए। यकीनन सिंध हुकूमत खे, असांजी ज़िले इंतिज़ामिया सांगड़ खे, वफ़ा जावरी जहिड़े हिन नौजवान खे ज़िले सांगड़ जो जेको आहे वॾो सरमायो आहे, हिन खे जेको आहे हथी वठाई वञे ऐं हिन खे तमामु जेको सरकारी सतह ते मिलण वारा वज़ीफ़ा बि जेके आहिनि हिन खे ॾिना वञनि। इहो ज़िले इंतिज़ामिया जो कमु आहे त उन्हनि खे अॻिते आणिजे, इनखे इन इदारनि ताईं पुॼाइजे। पर अफ़सोस जो पूरी सिंध में ऐं ख़ासि करे सांगड़ में को बि अहिड़ो म्यूज़िक सेंटर या अहिड़ो को इदारो कोन्हे जिते हिकिड़ी सिख्या थिए ऐं इहो अहिड़ा जेके राॻी आहिनि या शाइर आहिनि उन नवनि राॻियुनि खे या शाइरनि खे शाइरी सेखारनि। ऐं असांजो इहो मुतालबो आहे डिप्टी कमिश्नर साहिब खां त इन जो नोटिस वठे, इन ख़बर जो बाखजो ऐं इन वफ़ा जावरी सां जेको रोज़गार ॾिनो वञे। हींअर हिकिड़ी तमामु बेरोज़गारी लॻो पियो आहे ऐं उन जे बावजूदि पंहिंजी इन सिख्या सां, पंहिंजी राग सां ऐं पंहिंजी शाइरी सां मुहबत करे पियो सिंध जो झरझंग में सिंध ॻाए थो। त असांजो इहो ई आहे त डिप्टी कमिश्नर साहिबु ऐं सक़ाफ़त जे जेके मिनिस्टर उन जो मुतालबो आहे त वफ़ा जावरी जी परगुर लही वञे ऐं इन खे को रोज़गार ॾिनो वञे। अखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे, लुढ़क लड़ी प्यालार करे, तो खां थींदे धार पाणीअ ते ॼण लीका हुआ म्या, पाणीअ ते ॼण लीका हुआ म्या, तुंहिंजा कौल करार लुढ़क लड़ी प्यालार करे, लुढ़क लड़ी प्यालार करे, तो खां थींदे धार।